यार हिन जो भी अलाए छा मसलो आहे जेको ईंदो अलाए न ईंदो अब मां अची वियो आहियां तूं पुॼण ई कर मां बस गाॾीअ वठी बीठो आहियां बस बंदि थो कयां अच हा हाणे मां गाॾी कढां कीअं पंहिंजी हेॾो हे बीहारे वियो अलाए केरु आहे हेॾो हीअ गाॾी बीठी आहे मां पंहिंजी गाॾी कढां कीअं मारे छॾियईं अब हे कंहिंजी गाॾी आहे ओ भाईजान अदा हिकिड़ो मिनट हेॾे त अचिजांइ भाउ हेॾे था हाँ हाँ हेॾे आ तोखे आहियां जी जी अदा हीअ गाॾी कंहिंजी आहे ये साईं वो असांजे दोस्त आबिद सिद्दीकी उन जी गाॾी आहे आबिद सिद्दीकी जी गाॾी आहे हाँ पोइ यार एतिरो अकुल नथसि जो जेको आहे हेॾो मुंहिंजी गाॾी बीठी आहे गाॾियूं जाम करे हलिया था वञनि ख़्यालु पवनि थो त कंहिंखे का एमरजेंसी आहे नंबर अथव न नंबर मूंखे कहिड़ी ख़बर केरु आहे आबिद सिद्दीकी यार मोबाइल आहे न तव्हांखे मूंखे नंबर ॾियां थो तव्हांखे माण्हूअ खे थोरो ख़्यालु थींदो आहे त यार का कंहिंखे एमरजेंसी हुजे को कंहिंजी घर वारी बीमार आहे कंहिंजो को ॿारु बीमार आहे को टके जो माण्हुनि खे अहसासु न आहे हेॾो बि गाॾी बीहारे हलिया विया हेॾो बि गाॾी बीहारे हलिया विया मां काॾों कढां कीअं कढां गाॾी साईं ॻाल्हि ॿुधो नंबर मिलाए थो ॾियां मसलो न आहे मां डॉक्टर आहियां काथे न ॿार मां वेठो आहे न को मसलो ई न आहे कंहिंजा ॿार साईं चओ था न ॿार बीमार आहिनि अरे बाबा अल्लाह साईं कॾहिं अकुल ॾींदे अड़े केसि ताईं हूंदोमांव गॾु सम्झाईंदोमांव मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां त कंहिंजी बीमार हुजे का घर वारी हे वठो नंबर तव्हांखे मिलाए ॾिनो तव्हां ॻाल्हायो साईं हेलो हेलो अदा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा आबिद सिद्दीकी जी जी भाउ अदा सिद्दीकी साहब ये पंहिंजी महिरबानी करे ये ख़ैबर मेल त कढो अची मां पंहिंजी गाॾी कढंदुमि मुंहिंजी गाॾी जाम पई आहे गाड़ी बीठी आहे काथे गाड़ी बीठी आहे बाबा हे तव्हांजी अची ये ख़ैबर तव्हांजी आहे नी हा हा हे मुंहिंजी गाॾी बीठी आहे उन गाॾीअ खे मूंखे कढणो आहे जेको आहे मूंखे देरि थी थिए ॿाहिरि वञिणो आहे त मूंखे थोड़ी कढणी आहे भाउ हाणे अल्लाह अकबर तोखे न आहे कढणी मुंहिंजा बाबा मूंखे ख़बर आहे पर मूंखे पंहिंजी गाॾी कढणी आहे पर मां त हाणे रेस्ट में आहियां छाजी रेस्ट में मां सुम्हियो पियो आहियां हा साईं ॾे मूं बाबा तूं सुम्हियो पियो आहे न मां त उथियो आहे न तूं बि उथ पोइ तूं वञी सुम्हूं जंहिंमहिल उथे पोइ अचिजे अड़े कहिड़ो यार हे तरीक़ो आहे मां छो सुम्हां मां त हाणे उथंदुमि 7 बजे 7 बजे उथंदे हा पोइ उथी करे मां एक्सरसाइज कंदुमि हा पोइ वरी वेंदुमि वॉशरूम में हा पोइ हिकु कंदुमि हा मूड पियो त वरी 2 बि करे छॾंदुमि हा वरी तड़ कंदुमि अच्छा तड़ खां पोइ वरी नाश्तो कंदुमि हा नाश्ते खां पोइ मां वरी चांहि मां न पींदो आहियां मां कोल्ड ड्रिंक पींदो आहियां हा साईं हिकु हणऊं त ॿियो अफ़ाल बुछड़ा सुबुह सां कहिड़ो चरियो कोल्ड ड्रिंक पींदो आहे असां नंढे हूंदे खां वठी पींदा आहियूं भाउ तूं न पींदो आहे त हिन जो मक़सदु ईअं थोरी आहे त असां बि न पींदासीं अबा हाणे महिरबानी करे इहो जेको आहे भाषण बंदि करे अची इज़त सां जेको आहे गाॾी कढ त मां वञा देरि थी थिए पोइ हाणे तूं हिकिड़ो कमु करे यार 2 कलाक सबुरु कर हा 2 कलाकनि खां पोइ अचु पोइ ॾिसूं था अच्छा पोइ कढूं था गाॾीअ खे माना ॿी ॻाल्हि त ॿुधाए ॿी ॻाल्हि त ॿुध 2 कलाक सबुर बि कयां 2 कलाकनि खां पोइ अञा बि ॾिसूं था जे मूड थियो त ईंदे न त बसि हा ॿाहिरि हूअं उस आहे झुड़ आहे ॿाहिरि त उस आहे हा पोइ यार उस खां मूंखे एलर्जिक थींदी आहे मां त निकिरी बि नथो सघां पोइ हाणे छा मर्ज़ी आहे पोइ थोरो झुड़ थिए पोइ हाणे जुड़ थिए जेसि ताईं जुड़ थिए तेसि ताईं मां वेठो हिते इंतज़ारु कयां कुते वांगुरु तुंहिंजो हा 2 कलाक खनि छॾिणो पवंदो अब हाणे मां सम्झी वियुमि बसि हाणे नहले पे दहला कयां थो अड़े छोकिरा हेॾे अचो ते कढो ॻाल्हि ॿुधो डॉक्टर जे तव्हां गॾो गॾु मां मैकेनिक जो मिस्त्री बि आहियां तव्हांखे टायर कढी थो ॾियां हा ईंदो तव्हां बसि पोइ ईअं करे हे टायर अॻियों बि कढेसि हे पोयों बि कढे दे सिरां पयूं थिए सिरनि ते बीहारेसि इहे टायर कढी मुंहिंजे डिॻीअ में रख टायर थो कढे नथो अचे त मां खोले करे टायर बसि छॾे मां फोन बंदि थो कयां टायर कंहिंजा थो कढे टायर बा तुंहिंजा थो कढां तुंहिंजे गाॾी जा थो कढां मां अचां थो बसि हाणे अचनि न अच तुंहिंजी आहे मर्ज़ी ख़ुदा हाफ़िज़ कढेसि टायर कढेसि जल्दी कर अब आयो छा थो करे यार अरे यार सुबह लाको मोलाई परेशान लॻो यार गाॾी तूं फोन कई मूंखे हा मां फोन गाॾी हिते बीहारे छो आयो आहे न मूंखे कहिड़ी ख़बर त तूं अची हिते गाॾी बीहार दे त मुंहिंजे घर जे ॿाहिरों बीठी आहे न गाॾी तुंहिंजे घर पंहिंजे घर जे ॿाहिरों बीहार बाबा हाणे जान छॾाए आयो आहे नी कढे हूअं त चए पियो मां जेको आहे हंगदुमि मुटदुमि टोरा कंदुमि एक्सरसाइज़ूं कंदुमि हीअं कंदुमि हूअं कंदुमि हाणे न कई त तूं टायरनि जी जो धमकी ॾिनी टायर थो कढां त मां चयुमि टायर हाणे चङो हल बाबा हल कढ जान छॾाए टायर पंहिंजा वापसि कढेसि बाबा कढेसि छॾेसि टायरनि खे कढ जान छॾाए
अलाए काॾो काॾो नईं मो गाॾियूं अची वठो था, गॾे गॾे चिंचियूं विकिणी गाॾी वठी अथव, किनो लाश कढ जान जॾाए।